तव्हां सभिनी लाइ सुठी ख़बर आहे, सिंध जे शऊर जे लाइ सुठी ख़बर आहे त छोकिरी पंहिंजे बयान में चयो त आउं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहियां थी। ऐं बिस्मिल्लाह रहमान रहीम, पहिरीं त असीं सभिनि जा रिंद बिरादरी जा जेके वॾा आहिनि उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं, उन्हनि जिदोजहद कई ज़कीरा जे लाइ। ऐं उन खां पोइ असीं पूरी सिंध जा शुक्रगुज़ार आहियूं, सिंध जे शऊर जा शुक्रगुज़ार आहियूं जिन ज़कीरा लाइ आवाज़ु बुलंद कयो, मीडिया ते आवाज़ु बुलंद कयो, हर फोरम ते आवाज़ु बुलंद कयो, हिन नाहक ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो। अॼु जेको सिविल कोर्ट में 164 जो बयानु जेको छोकिरी जो आहे उहो रिकॉर्ड थियो आहे ऐं उन में छोकिरी पंहिंजे बयान में चयो आहे त आउं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहियां थी ऐं शादी खे बि डिनाए कयो आहे ज़कीरा जेका आहे छोकिरी उन। तव्हां सभिनी लाइ सुठी ख़बर आहे, सिंध जे शऊर जे लाइ सुठी ख़बर आहे त छोकिरी पंहिंजे बयान में चयो आहे त आउं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहियां थी। ऐं असीं हीउ जेको ज़ुल्म आहे उनजी अञा ताईं बि निंदा कयूं था, उनजी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। हिन में कंसर्न जेके ॿिया अक्यूज़ड आहिनि उन्हनि जी बि डीपली इन्वेस्टिगेशन थियणु खपे त उन्हनि जो उन में रोल छा हो। उन खां अलावा असीं फर्दर इन्वेस्टिगेशन जो प्रोसेस बि अॻिते वधाईंदासीं। जेको प्रोसिक्यूशन आहे उनखे चवंदासीं त पंहिंजी जेका फर्दर इन्वेस्टिगेशन आहे उनखे अॻिते वधाए ऐं जेको जवाबदार आहे उहो जेल कस्टडी थी चुको आहे ऐं उन में छोकिरी जो मेडिकल बि थियो आहे ऐं उनजी ओसिफिकेशन जीअं अची वेंदी त असीं उन में 376 जेको एंटी रेप आहे सेक्शन उनखे बि एड कराईंदासीं। सही, बिल्कुलु हाणे माइटनि जे हवाले ई थींदी, छो जो 164 जो जेको स्टेटमेंट आहे उहो रिकॉर्ड ते अची चुको, उन खां वधीक ॿी का शइ आहे कोन। ऐं उन्हनि हाई कोर्ट में वरी हाई कोर्ट जो हिकिड़ो आर्डर खणी आया आहिनि ऐं उहो बि उनजी जांच थियणु खपे त उन में का ॿी छोकिरी त इन्हनि पेश कोन कई आहे, छो जो 164 में छोकिरी डिनाए करे चुकी आहे त बाबा अॼु असां उनखे पंहिंजे मुंहुं पुछा गछा कई त हुन चयो त आउं कंहिं ॿी कोर्ट में अपीयर कोन थी आहियां। सो 164 जे तनाज़ुर में इन शइ जी बि जांच थियणु खपे त इन्हनि ॿी का छोकिरी फ्रॉड करे हाई कोर्ट में पेश कई आहे। पहिरीं त सभिनी भाइरनि खे मुबारक हुजनि, क़ौम बिरादर खे ऐं जेके उन धरणे में शरीक हुआ, साफ़ी सोशल वर्कर, असां सभिनी जी महिनत हुई, रुॻो मुंहिंजी न हुई। मूंखे फ़ख़्रु आहे जिन जिन भाइरनि साथ ॾिनो धरणे में ॿाह ॿेली थी अची वेठा, उन्हनि सभिनी खे डबल डबल मुबारक हुजनि। जी नंढड़ी बयानु ॾिनो असांजे हक़ में, तव्हां पंहिंजे माइटनि में थी वञा ऐं वधीक अदा तव्हांखे मौक़िफ़ ॿुधायो आहे, हिन खां ख़ुशख़बरी कहिड़ी हुजे। ऐं ॿियो मुंहिंजो हिकिड़ी अपील आहे उन्हनि मदरसा मौलवियुनि खे त महिरबानी करे उन ॻोठाणनि खे महिरबानी करे पंहिंजूं नियाणियूं मदरसनि में न छॾियो, मौलवियुनि वटि न पढ़ायो, घर में तालीम ॾियो। इन खां त बहितर घर में विहारे छॾियो, मौलवियुनि जे हवाले न कयो। ॾिसो हेॾो वॾो वाक़ियो थियो आहे, केॾो वॾी जदोजहद खां बाद असांखे नंढड़ी बाज़ाब्ती मिली आहे। ऐं ईअं न थिए असांखे छोकिरी घर वठी वञे सुभाणे कोई छोकिरी खे नुक़सानु पहुचाए। ऐं त पुलिस खे SSP खे अपील कंदुसि त छोकिरी खे नंढड़ी खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। अस्कर मुबारक ख़ैर जूं मुबारकियूं। असांजी छोकिरी असांजे पासे बयानु ॾेई चुकी आहे, असां माइटनि सां गॾु हलण लाइ तयारु आहे। सभिनि जी रिंद बिरादरी जेके बि आहिनि सभिनि जी महिरबानियूं लख थोरा था असांजा, जो असांजो आवाज़ु उथारियूं, असांजी नियाणी असांजी मिली चुकी आहे।